इन हवाले सां वधीक तफ़सील लाइ पेश आहे सेवण मां धती टीवी जे रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली जी हिन रिपोर्ट में। सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंदु जान तंहिं तां वारियां, तंहिंखे मां कीअं विसारियां, जिंदु जान तंहिं तां वारियां, जंहिंमें ॾिनी मूंखे, जंहिंमें ॾिनी मूंखे, पींघे में माउ लोली, सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे, ज़िंदा तूं सिंधी आहीं, ज़िंदा तूं सिंधी आहीं, ज़िंदा जे तुंहिंजी बोली, सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। दुनिया जे हर हिस्से में तुंहिंजो वजूद आहे, दुनिया जे हर हिस्से में तुंहिंजो वजूद आहे, जित भी रहे तू सिंधी, जित भी रहे तू सिंधी, आहे साण तुंहिंजी बोली, सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली बोली। सामी ऐं शाह जहिड़ा तुंहिंजा सबूत आहिनि, सामी ऐं शाह जहिड़ा तुंहिंजा सबूत आहिनि, सिंधियुनि जी हीअ सदोरी, सिंधियुनि जी हीअ सदोरी, आहे आशिक़नि जी बोली, सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। मां पनाह घुरां थो अल्लाह खां शैतान मरदूद जी। शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं निहायत रहम वारो आहे। जी नाज़रीन, धरती टीवी जे सॾ ते जेको आहे हिकु सिंध हिकु सकाफ़त जे हवाले सां रोशन तारा स्कूल में हिकु शानदार तक़रीब मुनक़द कई वई आहे ऐं हिते आयल महिमान आहिनि, हितां जा जेके ॿार आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहो हीउ जेको ॾिहाड़ो कीअं था सेलिब्रेट कनि। इहो
अॼु सकाफ़ती ॾियारो जेको मल्हाइजी रहियो आहे इहो पोयनि केतिरनि ई सालनि खां वठी सकाफ़ती ॾे मल्हाइजी रहियो हो, पर हीउ जेको धरती टीवी वारनि हिन दफ़े इनिशिएट जेको आहे सो वरितो आहे ऐं सभिनी चैनल्स गॾिजी हिकु ई ॾींहं ते जेको इहो ॾींहुं मल्हायो आहे ऐं ख़ासि तौर ते धरती टीवी वारनि जेको हिन सिंध में वॾे खां वॾो अजरक जेको आहे सो ठाहियो आहे जेको आहे सो इहो कमु शायदि ईंदड़ केतिरे वक़्त ताईं जेका आहे सा सॼी सिंध उनखे यादि जेका आहे सा रखंदी ऐं मां सिंधी जेका आहे सा धरती चैनल सां जेके लाॻापियल शख़्स आहिनि या माण्हू जेको असां आहिनि उन्हनि खे जस्ट जेको आहे सो ॾियां थो। तो त हज़ार सालनि खां वठी सिंधी क़ौम जे जियापे जी जंग विढ़े पई ऐं उन हाणे सम्झी वरितो आहे त जेकॾहिं जेके बि हमलावर दुश्मन आहिनि उन्हनि सां जेकॾहिं मुक़ाबिलो करिणो आहे त पंहिंजी ॿोली पंहिंजी सकाफ़त खे नाहे छॾिणो ऐं ख़ासि तौर ते धरती सां मुहबत जो अंसर सॼी सिंध में मिले थो। पर हिन दफ़े धरती टीवी वारनि जेको कश्मीर खां वठी जेको तमामु वॾो अजरक जो जेको हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो शो कयो आहे माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितियूं अथऊं। धरती टीवी जे करे मल्हाए रहिया आहियूं ऐं असांजो अजरक टोपी असांजो सकाफ़ती ॾियारो आहे। असांजे ईद वांगुरु असां हिनखे मल्हाईंदा आहियूं। असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं। असां हिनखे ईद खां वधीक मल्हाए रहिया आहियूं ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ॿार तमामु ॾाढा ख़ुशि आहिनि ऐं असां हिन जो ॾींहं जो इलाही इंतज़ारु कंदा आहियूं त आख़िर कहिड़े ॾींहं ताईं मल्हाइबो ऐं असां हिनखे ईद खां वधीक मल्हाईंदा आहियूं। अॼु असांजो ॾींहुं तमामु अहम ॾींहुं आहे असांजे लाइ ऐं जेको तव्हां उनवान रखियो आहे धरती टीवी वारनि हिकु सिंध हिकु सकाफ़त तमामु सुठो उनवान रखियो आहे। तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे त जेके माण्हू नथा मल्हाए सघनि या जिन जे घर में अजरक टोपी बि ताईं न आहे ऐं मां चाहियां थी त हर घर में अजरक टोपी हुअणु घुरिजे। तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां उन्हनि घरनि में वञो ऐं माण्हुनि खे चयो त उहो अजरक टोपी जो ॾिहाड़ो मल्हाइनि। थैंक यू। सकाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां मां इहो मैसेज ॾींदुसि त सिंध जी तहज़ीब सिंध जी सकाफ़त इंतिहाई पुराणी आहे ऐं सिंध पूरी दुनिया जी रहनुमाई कई आहे। तहज़ीबुनि जे हिसाब सां सकाफ़त जे हिसाब सां मुअनि जो दड़ो उन जी अज़मत जो निशान आहे ऐं इन हवाले सां धरती टीवी जेको क़दम खयो आहे उहो इंतिहाई अहम आहे ऐं इंतिहाई ख़ुशी थी रही आहे इहा ॻाल्हि ॿुधी करे त हिकिड़ो दुनिया जो वॾे में वॾो जेको झंडो आहे उहो धरती टीवी जे तरफ़ां सिंध खे भेटा तौरु पेश कयो थो वञे ऐं जॾहिं दुनिया उनखे ॾिसंदी जेका दुनिया अॻई सिंध जी हिन अज़ीम तहज़ीब जी क़ाइल आहे उहा अञा वधीक हिन तहज़ीब जी अज़मत जी क़ाइल थी वेंदी। सिंध असांजी सूफ़ियुनि बुज़ुर्गनि दरवेशनि जी धरती आहे जेका सदियुनि खां आहे रहंदी इंशा अल्लाह ताला। उनजी पंहिंजी सकाफ़त आहे हज़ारनि सालनि खां वठी असांजी पंहिंजी सकाफ़त आहे जंहिंखे कॾहिं बि को दुश्मन टोड़े न सघियो आहे न टोड़े सघंदो। सभिनी चैनल गॾिजी ॾियारो मल्हायो आहे ऐं उन्हनि खे मां मुबारकबाद पेश कंदुसि ऐं धरती टीवी जेको वॾे में वॾो अजरक जेको आहे जेको आवाज़ में जेको आहे उन मां मुबारकबाद पेश कंदुसि। रोशन तारा स्कूल 7 हर साल जीअं हिन साल सुठे नमूने सां ॿारनि जा टेबलोस स्पीचिस इहे तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो ऐं प्रोग्राम कंदा आहियूं ऐं इनशाला इहे तव्हांखे पसंदि हूंदो ऐं तव्हां अॻिते हली प्रोग्राम ॾिसंदो। ॿारनि जा मैसेजिस उन्हनि में उहा सिंधी धरती अमुन पैगाम जे हिते तकरीरूं करे रहिया आहिनि। सुठी ॻाल्हि आहे धरती टीवी वाक़ई जेको आहे सो वॾो हिकिड़ो अजरक ठाहिरायो आहे। इहो हिकु निमाया उनजी हैसियत आहे। इहो सुठो अमल आहे ऐं इन मां इहा दुनिया खे पैगाम पहुचे थो त असां आवाम सां गॾु मीडिया बि जेका आहे ऐं धरती टीवी जेका आहे उन सां हिन सकाफ़त जे रंगनि में रंगियल आहे। हुन माण्हुनि खे शोर त ॾिनो आहे पर पाण बि हुनजो अमली कमु कयो आहे। सॼी दुनिया जा सिंधी हिकु जाइ ते गॾु थियनि था ऐं पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी तहज़ीब ऐं तमदन खे जेको नुमाया कनि था ऐं जेको धरती टीवी वारनि जेको इहो झंडो कढियो आहे सॼो कश्मीर खां वॾो हिकिड़ो इहो हिकिड़ो क़िस्म हिकिड़ी सिंबल आहे। जी नाज़रीन सॼे सिंध जीअं शहनशाह कलंदर जी नगरी बि सकाफ़ती रंगनि में रंगजी वई आहे ऐं कलंदर जी नगरी जा रहवासी हिकु माला में पहुची विया आहिनि। धरती टीवी जे सॾ ते जेको आहे रोशन तारा हाई स्कूल 7 में हिकु शानदार तक़रीब मुनक़द कई वई आहे जंहिंमें स्कूली ॿारनि ख़ूबसूरत टेबलोस पेश करे ख़ूब दाद हासिलु कयो आहे ऐं बहितरीनु परफॉर्मेंस कंदड़ शागिर्दनि खे पिणु शील्डूं ऐं इनाम ॾिना विया। ऐं हितां आयल महिमाननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको धरती टीवी पारां जेको फ्लोट कढियो आहे कश्मीर खां कराची ताईं
जेको दुनिया जो सभ खां वॾे अजरक जो जेको निमाह कयो वियो आहे उहो पिणु तारीख़ में यादि कयो वेंदो ऐं शायदि हीउ पहिरियों दफ़ो आहे जो धरती टीवी जेको आहे सभु दुनिया जो सभ खां वॾे मां वॾो अजरक कढी हिकु शानदार जेको कारनामो सर अंजाम ॾिनो आहे उनखे पिणु तारीख़ में यादि कयो वेंदो। कैमरामैन शाहिद टालपुर सां गॾु रियाज़ हुसैन जमाली, धरती टीवी 7। ओ का तुम मुझे कंद तेरे आँख लंदो बचा, का तुम मुझे कंद ते, का तुम मुझे कंद तेरे आँख लंदो बचा, जिए सिंध जिए